ही पानी कुदरत जे तरफ़ां त बरसातूं पवंदियूं आहिनि, पर हीअ हथ जी ॿोॾ आहे। मिसमैनेजमेंट, करप्शन। हिते असांजे भरिसां पब्लिक हेल्थ वारनि जी पंपिंग स्टेशन लॻी पई आहे। जेकॾहिं इहे मींहं वसिया पिया, पंपिंग स्टेशन हले हा त हीअ असांखे बरसाति कोन ॿोड़े हा। पर हीअ हेॾां सरहल शाख आहे ऐं हेॾां जेको आहे सो सिम नालो आहे, हेॾां फुलनि खां ख़बर न आहे अलाए केॾां पे पाणी जो। बरसाति बीही वई तेसीं ताईं हिते पाणी कोन हो, थोरो हुयो, हेॾो कोन हो। पर मींहं पवण बीहण खां पोइ जेको पाणीअ चढ़ाई कई आहे, जेॾां केॾां होॾां झटा, हेॾां ज़मींदारनि झटा हलाए जेको आहे सो पाणीअ खे मोकिलियो आहे। हेॾां जेको आहे सो पाणीअ जो निकाल बंदि हुयो बिजली न हुजण जे करे। हीअ पंपिंग स्टेशन जेका गटर लाइन उहा न पई वहे, हाणे उहा वही आहे। उन साॻियो मशीन हाणे पाणी कढे पई, पर हाणे 2 महीना थी विया आहिनि मुसलसिल। हे घर ॻोठाणा वीचारा हे सभु पाणीअ में ॿुॾा पिया आहिनि, को धणी धोकी कोन्हे। पर यकीन कयो त इंतिहाई मायूसी थिए थी त असां अलाए छो एॾा निधण कयूं, असांजो धणी धोकी छो न आहे। बसि ज़ुल्म ई चइबो, ॿियो छा चइबो। का मालिकी कान्हे का कंहिं क़िस्म जो। हिन महिल त हे तव्हां ॾिसो था त सफ़ा घर पाणीअ में ॿुॾा पिया आहिनि। ग़रीब रोडनि ते वेठा आहिनि। 2-3 ॾींहं हिननि खे रहायूं बि हिन में जेको आहे सो कैंप्स में। हाणे बाबा निकिरो, हाणे निकिरनि था काॾे वञनि। हीअ घर ॿुॾा पिया आहिनि, मालनि जो चारो कोन्हे, को कंहिं क़िस्म जी का मालिकी कान्हे का। बसि हाणे इहा ख़ुदा खे ई तव्हां ॾिजे, बाक़ी मूंखे बसि अपील कंहिंखे कयूं। जिन ॿोड़ियो आहे उन्हनि खे असां कहिड़ी अपील कयूं। बसि ख़ुदा को अहसास जे, इंसानियत जो दर्द थिए इन्हनि खे, को ख़ुदा इन्हनि जे दिलनि में रहम विझे हाकिमनि जे में, जो हिननि खे बि इंसान सम्झनि। न त मां त सम्झां थो त असांखे हू जानवर ई सम्झनि था। हाणे उन्हनि खे जेके हू जिन जे लाइ असां का तरजीह ई न आहियूं, हाणे उन्हनि खे अपील कहिड़ियूं कयूं। का अपील कोन कंदासीं। बसि दिलि में आहे सो आहे। ख़ुदा को तब्दीलीअ जो ओहञाण पैदा थिए, क़ौम खे का सुजाॻी थिए, उहे का हिमत करे पंहिंजो तब्दीलाननि अहिड़नि हुकुमराननि खे को ज़मीन दफ़न कनि। ॿियो कंहिंखे त अपील कबी।